अस्सलाम वालेकुम। आगा खान इम्तिहानी बोर्ड जे 10हें दर्जे जे सिंधी किताब में हीउ नंढिड़ो मज़मून मौजूदु आहे। उनजो उनवान आहे शहरी बचाव। अॼु असां हिन मज़मून खे मुख़्तसर तौरु सम्झण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरियां असां हिन जे उनवान खे सम्झंदासीं त शहरी बचाव छा आहे ऐं हिन मज़मून जे अंदरि छा आहे। पहिरियां आहे शहरी। शहरी लफ़्ज़ जूं ॿ मानाऊं आहिनि। हिकु माना आहे शहरी यानी शहर में रहंदड़, जीअं असां चऊं हिकिड़ो ॻोठाणो आहे, ॿियो शहरी आहे। ऐं ॿी माना आहे कंहिं मुल्क में रहंदड़, यानी को पाकिस्तानी शहरी आहे, को हिंदुस्तानी शहरी आहे, को ईरानी शहरी आहे, जंहिंखे असां शहरियत चवंदा आहियूं। हुनजी शहरियत कहिड़ी आहे कंहिं माण्हू जी, त कंहिंजी शहरियत पाकिस्तानी आहे, कंहिंजी शहरियत कहिड़ी आहे। त हिन शहरी मां मुराद आहे कंहिं मुल्क में रहंदड़ माण्हू। हिन उनवान में कुझु माण्हू मुंझी बि पवंदा आहिनि, शागिर्द खे मुंझी पवंदा आहिनि। उहे सम्झंदा आहिनि त शहरी बचाव माना कंहिं शहर जो बचाव, पर ईअं न आहे। असल में हिन उनवान जो मक़सदु आहे त जेके मुल्क में शहरी रहनि था, यानी मुल्क में जेका आवाम रहे थी, जेके माण्हू रहनि था, उन्हनि जो बचाव, यानी उन्हनि खे कंहिं ख़तरे खां कीअं बचाइजे। अॻिते हलण खां अॻु में हिन मज़मून में मौजूदु कुझु ॾुखिया लफ़्ज़। हीउ ॾुखिया लफ़्ज़ त कोन्हे, पर तव्हां मां घणनि खे हिन लफ़्ज़नि जी माना ईंदी हूंदी, पर थी सघे थो कुझु लफ़्ज़ कंहिं शागिर्द जे लाइ नवां हुजनि। इन करे मूं उन्हनि जी माना हिते सम्झाइण जी कोशिशि कई आहे। पहिरियां आहे लफ़्ज़ भालो। भालो तीर वांगुरु ठहियल हिकु हथियार जो हिकु क़िस्म आहे। अॻे ज़माने में जंगियुनि में हथ सां जेके हथियार इस्तेमालु कया वेंदा हुआ, उन्हनि में भालो बि हिकु मशहूरु हथियार हुयो, अहम हथियार हुयो। मूं भाले जूं कुझु शिकिलियूं बि तव्हांखे ॾेखारे छॾियूं आहिनि। तव्हां हिननि खे ॾिसी सम्झी वेंदा त भालो छा आहे। भाले खे अंग्रेज़ी में स्पीयर चइबो आहे। हिन मज़मून में ॿियो हिकु लफ़्ज़ आहे बड़छी। बड़छी बि हिकु हथियार आहे, उहो बि तीर वांगुरु हूंदो आहे, पर उहो भाले खां थोरो मुख़्तलिफ़ हूंदो आहे, तीर खां थोरो मुख़्तलिफ़ हूंदो आहे। असल में बड़छी जी जेका चोंब आहे, उन चोंब ते हिकु पोइते वरियल अंगूड़ी हूंदी आहे, त जीअं उहो कंहिंजे जिस्म में लॻे त वापसि उनखे जॾहिं छिकिजे त घणो नुक़सानु करे। ऐं हीअ जेको आहे बड़छी जेका आहे, घणो करे मच्छी मारण जे बि कमु ईंदी आहे। ऐं हिन जे पोयां हिकु रसो लॻल हूंदो आहे, त जीअं हिनखे उछले मारिजे, या कंहिं औज़ार सां, गुलेल सां, रबड़ सां, या कंहिं बि शइ सां हिनखे उछले हणिबो आहे, त जिते बि वञे लॻे त रसे सां हिनखे वापसि छिके वठिबो आहे, त जीअं मच्छी वग़ैरह खे लॻे त मच्छी खे वापसि पाणी मां कढी वठिजे। अहिड़ी तरह सां हीअ जंगियुनि में बि इस्तेमालु थींदो हुयो। हीअ बड़छी आहे, हिनखे अंग्रेज़ी में हारपून चइबो आहे। ॿियो लफ़्ज़ आहे ढाल। ढाल आसान लफ़्ज़ आहे, तव्हां सम्झी वेंदा। ढाल चइबो आहे बचाव करण वारे औज़ार खे। हीअ मूं तव्हांखे ढाल जूं 3 शिकिलियूं ॾेखारे छॾियूं आहिनि। पहिरीं जेका शिकिल आहे, इहा ढाल चमड़े जी ठहियलु आहे, ऐं ॿी जेका आहे उहा लोह जी या पितल जी या कंहिं शइ जी धात जी ठहियलु आहे। टीं इन में हू हिकु माण्हू वांगुरु माना शिकिल ठहियलु आहे, त जीअं ढाल खे कीअं खणिबो आहे, कीअं इस्तेमालु कबो आहे। तीर या तलवार खां बचण जे लाइ ढाल औज़ार हूंदो आहे। हिनखे अंग्रेज़ी में शील्ड चइबो आहे। ॿियो आहे सामुंडी तूफ़ान। सामुंडी तूफ़ान असल में समुंड जे पाणी में हिकु फिरणी यानी कुन ठहंदो आहे हवा जे दॿाव जे ज़रिए। ऐं उहो कुन जेको आहे, जॾहिं उहो तमामु वॾो हूंदो आहे, तव्हां हिकु हिन नक्शे में ॾिसी सघो था त हीउ केतिरो वॾो कुन आहे। ऐं जॾहिं पाणी में एतिरो वॾो कुन ठहंदो, त पोइ तव्हां ॿी तस्वीर ते ॾिसी सघो था त उहो पाणी जेको आहे समुंड जो, उहो धरती ते मथे तेज़ी सां चढ़ी ईंदो आहे, ऐं तमामु वॾा तूफ़ान पैदा थींदा आहिनि। ऐं पाणी जॾहिं मथे ज़मीन ते चढ़ी ईंदो आहे, त उते जेके ॻोठ या शहर हूंदा आहिनि, उहे सभई ॿुॾी वेंदा आहिनि, जायूं किरी पवंदियूं आहिनि, लुढ़ी वेंदा आहिनि, वण वग़ैरह, तमामु घणो नुक़सानु थींदो आहे। हिन फेरे खे या चकर खे सिंधी में गर्दान बि चइबो आहे, भंवर बि चइबो आहे। हिनखे अंग्रेज़ी में साइक्लोन चइबो आहे। उनखां पोइ कुझु ॿिया लफ़्ज़ आहिनि। खाही। खाही चइबो आहे खॾ खे। ऐं खंदक जेको आहे, खंदक अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे, खंदक बि खॾ खे चइबो आहे। त तव्हां इस्लामियात में पढ़ियो हूंदो त खंदक वारी जंग में शहर जे ॿाहिरां खॾ खोटी वई, जंहिंमें दुश्मन जेके हुआ, काफ़र जेके हुआ, उन में किरी पिया हुआ। सो खाही ऐं खंदक ॿिन्ही जी माना आहे खॾ। आइटम बम। आइटम बम उहो हूंदो आहे जेको जोहरी तवानाई रखंदो आहे, जंहिंमें कंहिं अंसर यानी एलिमेंट जा आइटम इस्तेमालु थींदा आहिनि, उनजो जौहर इस्तेमालु थींदो आहे,
घणो करे दुनिया में एटम बम जेके आहिनि उहे यूरेनियम ऐं प्लूटोनियम जा ठहियल हूंदा आहिनि। के एटम बम उन्हनि में यूरेनियम जो एटम इस्तेमालु थींदो आहे, किन में प्लूटोनियम जो इस्तेमालु थींदो आहे एटम। सो इन खे एटम बम चइबो आहे। हाइड्रोजन बम, हाइड्रोजन बम जेको आहे उहो एटम बम खां तक़रीबन 1000 दफ़ा वधीक ताक़तवर ऐं तबाही कंदड़ हूंदो आहे। इहो हाइड्रोजन ऐं हेलियम जा आइटम इस्तेमालु थींदा आहिनि उनमें, ऐं इन खे एच बम बि चइबो आहे या हाइड्रोजन बम बि चइबो आहे। ॿियो आहे नेपाम बम। नेपाम बम जेको आहे उनमें आइटम इस्तेमालु न थींदो आहे, पर उनमें पेट्रोल, निफ्थेनिक एसिड ऐं पामेटिक एसिड जा आइटम इस्तेमालु थींदा आहिनि। उनमें पेट्रोलियम जेली इस्तेमालु थींदी आहे। ॿियो निफ्थेनिक एसिड जेको आहे उहो बि कचे तेल मां निकिरंदो आहे, क्रूड ऑयल मां ठहंदो आहे। ऐं पामेटिक एसिड जेको आहे उहो पाम ऑयल यानी खोपरे जो तेल या ॾुंगी जो तेल जेको उन मां ठहंदो आहे। उन्हनि खे मिलाए करे को शायदि उन्हनि जा आइटम वग़ैरह हूंदा आहिनि, उन्हनि मां हिन खे नेपाम बम खे ठाहियो वेंदो आहे। नेपाम बम असल में बाहि लॻाईंदो आहे, तमामु ख़तरनाक थींदो आहे। मिज़ाइल जेको आहे उहो हिकु अहिड़ो रॉकेट या अहिड़ी शइ हूंदी आहे जेका बम खे हिकु जॻह खां ॿी जॻह ते खणी वेंदी आहे। कुझु बम जेके आहिनि उहे जहाज़नि जे ज़रिए उछलाया वेंदा आहिनि, पर मिज़ाइल जेको आहे उहो बम सां गॾिजी तबाह थी वेंदो आहे। जॾहिं जहाज़ इस्तेमालु न कजनि त ज़मीन खां वठी जॾहिं कंहिं बम खे मोकिलिजे त उहो मिज़ाइल जे ज़रिए मोकिलियो वेंदो आहे। एंथ्राक्स हिकु नुक़सानकार जरासीम आहिनि जेके लेबॉर्ट्रीज़ में पैदा करे पाउडर जी सूरत में या कंहिं बि शइ में विझी मोकिलिया वेंदा आहिनि, त उते जॾहिं उहे पहुचंदा आहिनि त उहे माण्हू खे तमामु घणो जेको आहे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि। फिफड़नि में नुक़सानु कंदा आहिनि हीअ जरासीम। जंग में इहे बि इस्तेमालु कया वेंदा आहिनि। आफ़त चइबो आहे मुसीबत खे या बला खे। कुदरती आफ़तूं हूंदियूं आहिनि जेके हीअ मिसाल तौरु ॿोॾि आहे या समुंडी तूफ़ान आहे, ज़िलज़िलो आहे, अहिड़े क़िस्म जी कुदरती आफ़तूं आहिनि। ॿोॾि उनखे चइबो आहे जेको तमामु घणे पाणी जे करे आबादी जो ॿुॾी वञणु। उहो पोइ पाणी जेको आहे ॿोॾि जेका आहे उहा को दरिया टुटी पवे, टुटी पवे, उनखे गारो लॻी वञे, या तमामु घणी बरसाति पइजी वञे, बारिश पवे, उनजे करे ज़मीन ते तमामु घणो पाणी अची वञे त आबादी ॿुॾी वञे, माण्हुनि जा घर ॿुॾी वञनि, फसल ॿुॾी वञनि, उनखे ॿोॾि चइबो आहे। सिख्या चइबो आहे तरबियत खे। कारगर चइबो आहे कमु ईंदड़ या कमु कंदड़ खे। सायरन चइबो आहे गुघू खे, जंहिंखे असां सीटी बि चई सघूं था। सायरन त आम आहे जेको पुलिस जूं गाॾियूं वॼाईंदियूं वेंदियूं आहिनि या एम्बुलेंस जेका उहा वॼाईंदी वेंदी आहे। ब्लैक आउट चइबो आहे रोशनी ख़तमु करण खे। राति जो किथे बि का रोशनी हुजे, बल्ब ॿरंदड़ हुजे, बतियूं ॿरंदड़ हुजनि त उन्हनि खे बंदि करे छॾिबो आहे, त उनखे ब्लैक आउट चइबो आहे। मेरांझड़ो माना मेरो या मिटी जहिड़ो रंग, उनखे मेरांझड़ो चइबो आहे, यानी मेरो हुजे जेको। तहखानो उहो हूंदो आहे जेके ज़मीन जे अंदरि महफ़ूज़ थियण लाइ जॻह ठहियलु हुजे। ज़मीन में हेठि खॾु खोटे माण्हू का तहखाना सामान लिकाइण जे लाइ या माण्हुनि जी जान बचाइण जे लाइ ठाहिया वेंदा आहिनि। मुफ़ीद माना फ़ाइदेमंद। तुर्त इलाज माना अहिड़ा उपाउ जेके डॉक्टर या इस्पताल में पहुचण खां अॻु में वरिता वञनि। यानी जेकॾहिं कंहिंखे धकु लॻे या ज़ख़्म थी पवे या त उनखे का पटी ॿधिजे त जीअं उन मां रतु घणो न वहे, त इहो को बि इलाजु कोन्हे। इहो माना एहतियाती उपाउ आहे। इलाजु त इस्पताल में थींदो या डॉक्टर कंदो। ॿियो कंहिंजो हॾो वग़ैरह भॼी पवे त उनखे छा कबो आहे, जो उनखे बि पटी या तख़्तियुनि वग़ैरह ॾेई उनखे सिधो ॿधी छॾिबो आहे त जीअं उहो चुरे न। जेकॾहिं घणो चुरंदो त घणो नुक़सानु थी वेंदो। इन करे उहो को इलाजु कोन्हे, पर उहो एहतियाती उपाउ आहे। उन्हनि एहतियाती उपाउनि खे तुर्त इलाजु चइबो आहे। रसद माना पहुचणु या रसणु। नुक़्स माना नुक़सानु। हाणे जॾहिं तव्हां हिन मज़मून खे पढ़ंदव त तव्हांखे मज़मून जो हासिलु मक़सदु सम्झ में ईंदो त हिन मज़मून पढ़ण सां असांखे कहिड़ो मक़सदु हासिलु थियो। असांखे हिन मज़मून पढ़ण सां शहरी बचाव जे बारे में ॼाण मिले थी ऐं इंसान खे नुक़सानु पहुचाईंदड़ कमनि जे बारे में ॼाण मिले थी। कहिड़ा कम आहिनि जेके इंसान खे नुक़सानु पहुचाइनि था, तकलीफ़ पहुचाइनि था, ऐं कहिड़ियूं आफ़तूं या मुसीबतूं आहिनि जिन जे करे इंसानु नुक़सान में अचे थो या तकलीफ़ में अचे थो। ॿियो हिन मां असांखे सबक़ु मिले थो, असांखे तकलीफ़ जे वक़्तु हिक ॿिए जी मदद करणु घुरिजे, पंहिंजी मदद करणु, ॿियनि जी मदद करणु। इन जी असांखे नसीहत ऐं पैगाम हिन सबक़ मां मिले थो। उनखां पोइ मज़मून जो ख़ुलासो लिखणु। मज़मून जो ख़ुलासो जीअं मूं तव्हांखे अॻु में सम्झायो आहे त ख़ुलासो कीअं लिखिबो आहे, वरी तव्हांखे सम्झाए थो छॾियां त मज़मून खे घटि में घटि
मज़मून हुजे या का बि लिखत हुजे जंहिंजो तव्हांखे ख़ुलासो लिखिणो आहे त उनखे घटि में घटि 2 दफ़ा गौर सां पढ़ो। उनखां पोइ उनखे बंदि करे रखी छॾियो ऐं पंहिंजे लफ़्ज़नि में तव्हां उहा साॻी शइ लिखो। जॾहिं तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में उहा साॻी शइ लिखंदव त उहा शइ, उहो जेको मतन आहे उनजो, उहो मुख़्तसर थी पवंदो। जेको तव्हां मज़मून पढ़ियो त हाणे जॾहिं तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में लिखंदो त उहो मुख़्तसर थी पवंदो, हुनजे अधु जेतिरो थी वेंदो या अधु खां घटि थी वेंदो। त हिन मज़मून जो ख़ुलासो बि तव्हांखे लिखिणो आहे। ॿियो आहे मज़मून जे मक़सद खे पंहिंजी ज़िंदगी सां हम आहंग करणु। माना हिन मज़मून मां असांखे कहिड़ो मक़सदु मिलियो ऐं उन मक़सद ते असां कहिड़ी रीति अमल करे सघूं था ऐं उन मक़सद मां असां कहिड़ा फ़ाइदा हासिलु करे सघूं था। इहो आहे मक़सद खे पंहिंजी ज़िंदगी सां हम आहंग करणु। आख़िर में तव्हांजा के बि सुवाल, राया ऐं तजवीज़ूं वग़ैरह हुजनि त उहे तव्हां हेठि कमेंट्स करे मूंखां पुछी सघो था ऐं तव्हांखे उमेदु आहे त उन्हनि जा जवाब ॾींदुसि ऐं राया ऐं तजवीज़ूं हूंदियूं त उन्हनि ते अमल करण जी कोशिशि कंदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी।